वो जिनकी होठ की जुम्बिश है, वो जिनकी आंख की लर्जिश है। कानून बदलते रहते हैं और मुजरिम पलते रहते हैं। उन चोरों के सरदारों से, इंसाफ के पहरेदारों से और आज के इन सरदारों से मैं बागी हूँ, मैं बागी हूँ। मैं मरने से कब डरती हूँ, मैं मौत की खातिर जिंदा हूँ। मेरे खून का सूरज चमकेगा तो बच्चा बच्चा बोलेगा, मैं बागी हूँ, मैं बागी हूँ। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जीअं त आउं शुक्रगुज़ार आहियां मेहर जा मिठा माण्हू फोरम जी, जन मूंखे अॼु ही अवार्ड ॾिनो आहे ऐं मूंखे इन क़ाबिल सम्झो आहे। ऐं इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे जेका मां स्ट्रगल करियां पई, मूंखे तव्हां सभिनि भाइरनि जूं भेनरुनि जूं दुआऊं खपनि ऐं तव्हांजी सपोर्ट खपे। छो त तव्हां जेका सपोर्ट कई आहे, तव्हांजी दुआउनि सां मां हिन मंज़िल ते पहुती आहियां ऐं मूंखे उमेद आहे त असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। बाक़ी आउं जस्ट एतिरो चवंदमि, हिन फोरम जे थ्रू जस्ट इहो मैसेज ॾियणु चाहींदमि त तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियो। छो त अगरि तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾींदव त हू अॻिते हली करे पंहिंजे हक़ हासिल करणु ॼाणींदियूं। असांजे बाबा अगरि अॼु असांखे तालीम ॾिनी त आउं ॼाणा थी त सरदारनि सां कीअं मुहाॾो अटकाए मतिलबु बीहणु घुरिजे। ऐं जेकॾहिं शुक्रगुज़ार मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, जेकॾहिं ॻाल्हाए कोन थी सघां।